बाबा साईं, रुगो शैतान ते ॾोह ॾेई माण्हू पाण खे आजो करण छो थो चाहे? बाबा, शैतान रुगो पत्थर त न आहे जो जंहिंखे ॿ पथरियूं हणी ऐं माण्हू सम्झे थो त मां शैतान सां जंग करे आयुसि। बाबा, शैतान त माण्हू सां पाण सां गॾु आहे, पोइ उनखे छो नथो सुञाणे? आदम खे सजदो न करण वारी ॻाल्हि पुराणी न आहे बाबा साईं, इहा अॼु जी बि आहे। हिकु आदम जी ताज़ीम ॿिए आदम जे लाइ लाज़िम आहे। पर बाबा साईं, अॼु जे आदम खे इहा ॻाल्हि अलाए छो कोन सम्झ में नथी अचे। अबा, जेकॾहिं इहा माण्हुनि खे ॻाल्हि सम्झ में अची वञे न त दुनिया मां सभु झगड़ा ख़तमु थी वञनि, अमन ऐं सलामती सलामती हुजे ऐं रहमतुल आलमीन जे तरफ़ां थधिड़ियूं हवाऊं लॻणु शुरू थी वञनि। पर माण्हू अना जो शिकार आहे। इहा अना ई त शैतान आहे, इनखे सुञाण जी त ज़रूरत आहे बाबा साईं। न सुञाणींदो बाबा, उनखे अज़ल खां वठी इहा अकड़ी त रोकियूं वेठी आहे। शैतान जो चवणु त मां बाहि जो ठहियल आहियां ऐं आदम मिटीअ जो, इहा बाहि छा आहे? गुस्सो, कावड़ ऐं ग़ज़ब में अचणु, इहा ई त बाहि आहे जेका माण्हू में मौजूदु आहे, उनखे झुकणु नथी ॾे। अमीरुल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम खां कंहिं पुछियो त आदम खे सजदो इहो ग़ैरुल्लाह जो सजदो न आहे? पाण साईं जन जेको कुझु फरमायो उनजो मफ़हूम हिन रीति आहे त अलाह जो हुकुम थियण खां पोइ ग़ैरुल्लाह जो सोचणु ई कुफ़्र आहे। बसि बाबा साईं, ॻाल्हि साफ़ थी वई। इहो पाक रूह ई त आहे जेको आदम में मौजूदु आहे ऐं इहो हुन मालिक साईं जो अमर आहे। तॾहिं त बाबा, असां हथ ॿधी हक़ मौजूदु चवंदा आहियूं, पर माण्हू पंहिंजा अजीब रया ॾींदा आहिनि। भली बाबा साईं, जंहिंजी दिलि जो थां जेतिरो हूंदो उनखे वंड बि ओतिरो ई मिलंदो। बाक़ी रहियूं असां जूं ॻाल्हियूं, उहे त उन्हनि जे दिलि जे थां जे किनारनि मां छुलकी थियूं पवनि। पर बाबा साईं, इन्हनि आम माण्हुनि जो कहिड़ो ॾोह? जॾहिं असां बि इन इल्म खां नावाक़ुफ़ हूंदासीं त असां बि ॿियनि माण्हुनि जे मज़हबनि ते, फ़िरक़नि ते, उन्हनि जे रस्मुनि ते हज़ार एतिराज़ पालींदासीं। पर जॾहिं दिलि जो क़िबलो दुरुस्त थियो न, त हीअ दिलि हरणनि जे लाइ चरागाह बणिजी वई, राह वेंदड़ लाइ मुसाफ़िरखानो बणिजी वियो, बाहि जे पुॼारीअ लाइ आतिशकदो ऐं हाजी जे लाइ काबो बणिजी वई। बाबा साईं, इन्हनि सभिनी काफ़िलनि जो इमाम इश्क़ आहे, जंहिं मुंहिंजे मन में देरो ॼमायो आहे। हाणे त मुंहिंजो दीन बि इश्क़ आहे, मुंहिंजो ईमान बि इश्क़ आहे। ऐं हिन इश्क़ जे अंदाज़ खे जेको सम्झणु चाहे त उनजे लाइ ॾाढो आसान आहे बाबा साईं, ॾाढो आसान आहे। ऐं एतिराज़ करण वारनि जे लाइ ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो आहे बाबा साईं।